अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त मोबाइल ते आसानी सां पैसा कीअं कमाए सघजनि था। उन जे लाइ तव्हां असांजे हिन लिंक खे जेको आहे ओपन कयो ऐं उतां तव्हां डाउनलोड कयो स्नैक वीडियोज़ ऐं स्नैक वीडियो एप्लीकेशन जेका आहे उन ते तव्हां जीअं ई ईंदा त तव्हांखे अचण सां ई जेको आहे पाकिस्तानी 140 रुपया मिलंदा। ऐं उन खां अलावा तव्हां हिते जेको आहे असांजी जीअं ई हीअ जेका ॾिनल लिंक सां गॾु कोड आहे रेफरेंस कोड उन खे लॻाईंदा त उन सां जेको आहे तव्हांखे पैसा मिलंदा। ऐं ही गोल्डन कलर जो स्क्रीन ते जेको तव्हां सिक्का ॾिसी रहिया आहियो इन खे क्लिक कयो ऐं उन खे क्लिक करण सां तव्हां पंहिंजो जेको आहे ॾिसी सघो था त तव्हां अॼु केतिरा पैसा कमाया आहिनि। ऐं ही ॾिसो पिया हिकिड़े पासे सिक्का आहिनि, ॿिए पासे पाकिस्तानी पैसा लॻा पिया आहिनि। उन खां अलावा हिते जेको आहे तव्हां ॾिसो पिया त जिथे गो लिखियलु आहे हिते क्लिक कंदा त उते तव्हां अंदरि जीअं क्लिक कंदा त उते असांजो इहो जेको ॾिनल रेफरेंस कोड आहे उहो बि तव्हां लॻाए सघो था। उन खां अलावा हितां जेको आहे तव्हां कंहिं दोस्तनि खे इनवाइट करे फॉलो कराईंदो त तव्हां पैसा कमाए सघो था शेयर करण ते इन ते। ऐं या हिन जेको आहे जेका ख़ाली जॻह आहे इन ते असांजो रेफरेंस कोड हणी पैसा कमाए सघो था। पाकिस्तानी पैसा मथे स्क्रीन ते ॾिसो पिया उहे मौजूदु आहिनि ऐं सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त इहे तव्हां आसानी सां विथड्रा करे सघो था जेस कैश अकाउंट में, इज़ी पैसा अकाउंट में। ऐं उते बि जेको आहे आसानी सां तव्हां विथड्रा करे घर वेठे मोबाइल ते रोज़ हज़ारें रुपया कमाए सघो था। देरि न कयो, हींअर ई असांजी लिंक खे ओपन कयो ऐं तव्हां हिन स्नैक वीडियो खे डाउनलोड कयो ऐं हिते तव्हां वीडियो ॾिसंदे बि पैसा कमाए सघो था, शेयर कंदे, वीडियो अपलोड कंदे, हर तरीक़े सां आसानी सां पैसा कमाए सघो था। ऐं ही का मज़ाक न आहे, ही सची ॻाल्हि आहे। जेके दोस्त मुंहिंजो आवाज़ु ॿुधनि पिया उन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे त एप्लीकेशन खे डाउनलोड कयो स्नैक वीडियो खे ऐं तव्हां बि उते अचो, इंजॉय बि कयो ऐं उन सां गॾोगॾु आसानी सां पैसा कमायो। वॾियूं महिरबानियूं तव्हां सभिनी जूं।